मोहतरम जुल्फ़िकार आली भुट्टो साहब, सुलेमान अब्दुल साहब, डॉक्टर अजीज ठाकुर साहब, अशरफ नाको साहब, मेरा दोस्तों ऐं ह्यूमैनिटी फर्स्ट फाउंडेशन जा इन प्रोग्राम जा मेज़बान दोस्तों खुर्शीद शेख साहब, आशिफ सिद्दीकी साहब, आज़ाद मीरभाई साहब, दर्शन सचदेव साहब हिते मौजूद न आहिनि ऐं हिननि जा ऑर्गेनाइज़र रुबीना साहिबा, गांगो साहिबा, किसानी साहब असांजा दोस्त या जेके मोज़ज़ीन आहिनि उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि मौक़ो ॾिनो असांखे आली भुट्टो साहब खे मूंखे त आऊं तव्हां सां मुख़ातिबु थिया ऐं आली भुट्टो साहब तव्हां सां मुख़ातिबु थिए आऊं आली भुट्टो साहब जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मुंहिंजे बारे में एप्रिशिएट कयईं ऐं मस्बत ख़्यालनि जो इज़हार कयईं। पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी वज़ाहत करे छॾियां जेको कॉन्सेप्ट आहे पाण वटि जेको माण्हू कराची जे क्लिफ्टन जे बंगले में वेठो आहे उहो हर हाल में खिपरे वारे क्वार्टर या झुगीअ में रहंदड़ माण्हू खां तमामु घणो ज़हीन हूंदो, ईअं न आहे। किन शयुनि में तमामु घणो ज़हीन हूंदो, वॉशरूम, पेस्ट, ब्रश, फ्लैश करणु, चमचे छुरी सां खाइणु, इन में इन में यकीनन हूंदो, पर ॿियनि ॻाल्हियुनि में हूंदो सो मशरूत आहे। तंहिं करे इहो जेको फ़र्ज़ु था करे वठूं त अमेरिका ऐं बर्तानिया में रहंदड़ या कैनेडा में रहंदड़ या यूरोप में रहंदड़ माण्हू हर हाल में को तमामु वॾा दाना हूंदा सभिनी फील्ड्स में, इहा मिथ आहे या यूटोपिया आहे। तंहिंजे करे किन शयुनि में हू तमामु गाॾी ड्राइव करण में, ट्रैफिक रूल्स फॉलो करण में उहो असांखां तमामु होशियारु हूंदा। हुननि जा ॿार जंहिं हार्वर्ड में या बॉस्टन यूनिवर्सिटी में या MIT में पढ़ंदा हूंदा उहे उन्हनि सब्जेक्ट्स में ॾाढा होशियारु हूंदा, वेरी ट्रू। पर हिन खोपड़ीअ में जेके ॿियूं किरोड़े शयूं पियल आहिनि उन्हनि किरोड़े शयुनि मां ई हू तमामु के दाना तमामु अकुल कुल आहिनि, इहा ग़लतफ़हमी आहे। माना न्यूयॉर्क में जेकर तव्हां इहा अख़बार वठंदो न पाकिस्तान वारी, लंडन में अहिड़े कहिड़ी कहिड़ी निकिरंदी आहे, जहान अलाए कहिड़ी पाकिस्तान, हा जहान अख़बार खोलींदो लंडन में अख़बार खोलींदो त 3-4 पेज ते जेके इश्तिहार आहिनि, आमिल बाबा बंगाली, मैनचेस्टर, फ़ोन नंबर फलाना, आपके तमाम मसाइल का हल, क्या आपकी गोद अभी तक हरी नहीं हुई, फलानो सन्यासी बाबा जो पाकिस्तान से तशरीफ़ लाए हैं, और कोई आपका अहम चीज़ चोरी हो गई है तो वो जो ढारे ज़रिए, उर्दू में अच्छा चइबो आहे हुनखे, उन ज़रिए इस्तिखारे के ज़रिए संग दिल महबूब कदमों में उन जे लाइ दुआ। हाणे इहा किथे पिया पढ़ो, लंडन में वेठा आहियूं, अर्ल्स कोर्ट ते ऐं सेंट्रल लंडन में, बालम में, नॉर्थ एक्टन में, उते पढ़ूं वेठा संग दिल महबूब कदमनि में, ऐं इम्तिहान में कामयाबी किथे, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी में, कैम्ब्रिज में, उते इम्तिहान में कामयाबी लाइ तव्हांखे खपंदी उहो आमिल बाबा बंगाली वेठो आहे, उहो कंदो दुआ। ऐं इहो न्यूयॉर्क में अख़बारूं पढ़ियूं। तंहिंजे करे इहो जेको फ़र्ज़ु कयो आहे त तव्हां न्यूयॉर्क मां अमेरिका में सभु माण्हू आहिनि से तमामु के इल्म जा सम्झनि, पाण रहिजी वियासीं न। अमेरिका में माण्हुनि खां अशरफ लाखे खे या जुडे में वेठल फैज़ मोहम्मद तालपुर खे या शिकारपुर में टंग भॼाए घर वेठल हाणे किताब ते ॾींदड़ दोस्त ज़ाहिद घलू खे केतिरनि उन्हनि शयुनि जी ख़बर हूंदी, फैज़ मोहम्मद खे, अशरफ लाखे खे, ज़ाहिद घलू खे, जेके अमेरिका जे ह्यूस्टन ऐं न्यूयॉर्क वेठलनि खे उनजी सफ़ा ख़बर कान्हे, ज़ीरो। साइंस वाइंस की पाण खां वधीक ख़बर हूंदी, सभु जेको साइंस पढ़िया हूंदा। जेको उते कश्मीरी रेस्टोरेंट में कमु पियो करे लंडन में, उनजो कमु आहे त शाम जो उहो पटको ॿधी, मुगली रेस्टोरेंट आहे, उते पटको ॿधी हथ में डंडो खणी लंडन जे उन रेस्टोरेंट जे ॿाहिरि हमरा बीह रहंदो आहे। हाणे तव्हीं जो सम्झो उहो जो पाकिस्तान ईंदो
त तव्हीं सम्झो त हीअ तो इल्म जो समुंड पहुतो आहे। उहो इल्म जो समुंड उते 12 कलाक रुगो डंडो झले मुगलई रेस्टोरेंट जे ॿाहिरि बीठो हूंदो आहे, उनखे का ख़बर कान्हे त छा आहे। तंहिंजे करे मतां ईअं ग़लतफ़हमी में रहो त जहाज़ में माण्हू अची लथो आहे, त इल्म जो समुंड अकाबर आहे, तमामु वॾो दाना माण्हू आहे, लंडन रहे थो, उनखे का ख़बर कान्हे। हाणे अमेरिका में या यूरोप में नॉर्थ अमेरिका में चइबो आहे कैनेडा ऐं अमेरिका खे मिलाए, नॉर्थ अमेरिका माना कैनेडा ऐं USA ॿई मिलाए। उते बि अहिड़ी मखलूक वेठी थो पाकिस्तान न अंग्रेज़ वेठा, अंग्रेज़नि खे का मता सम्झो, अंग्रेज़ वेठा त उनखे का ख़बर कान्हे अमेरिका केरु आहे, छा आहे। रियासतूं घणियूं आहिनि, फर्स्ट क्लास कंट्री। अदा जारी रखिजो, ऐं ॻाल्हि ॿोल्हि जारी थो रखां। तंहिंजे करे मूं ते इहा महिरबानी, कुदरत मां जी महिरबानी मूं ते हूंदी आहे। जॾहिं खां ॼाओ आहे तॾहिं खां का न का शइ पोयां लॻी ईंदी आहे। तंहिंजे करे मश्क थी वई आहे। मुश्किलें मुझ पर पड़ी इतनी कि आसां हो गई। एॾा अज़ाब थिया आहिनि जो मुश्किलूं बसि रस्ता आसानु थी विया आहिनि। जलसे में बीठा हूंदा आहियूं त ओॾी महिल का ॻऊं अची पोयां रांबाड़ शुरू करे पोइ वरी आऊं अधु तकीर ध्यानु पोयां हुन ॻऊं खे गाबे कीअं माठ करायूं जो पोयां गाबो टुपा पियो। ऐं असांजा दोस्त जेके पार्टी जा हूंदा आहिनि से वरी ओॾी महिल हिक ॿिए सां हुननि जो को वास्तो कोन हूंदो आहे, गाबो पियो हले या ॿार पियो जोड़े, उहे पंहिंजे मोबाइल हलाइण में पूरा हूंदा आहिनि। ॿार रांबाड़ पियो करे हुन ॿार खे मूंखे माठ कराइणो पए। सो अमेरिका मां जेके माण्हू अचनि था से अकुल कुल आहिनि। अमरीकी अंग्रेज़ खां वञी पुछो, अमरीकी अंग्रेज़ खां पुछो न, अमरीकी अंग्रेज़ खे ख़बर आहे। अमरीकी अंग्रेज़ खां पुछो भाउ अमरीका जूं रियासतूं घणियूं आहिनि, मूं ॿुधायो बसि मुंहिंजो 50 रियासतूं आहिनि। अच्छा, मुंहिंजो अमेरिका जी वॾे में वॾी रियासत कहिड़ी आहे जंहिंजा काउंस कांग्रेस में सभ खां वधीक थी हलाए? मुंहिंजो बाबा उहो कैलिफोर्निया अथई, 50 रिप्रेज़ेंटेटिव अथई, नंढे में नंढियूं वर्मोंट ऐं डेलेवर अथई, हिकिड़ो MNA आहे उते जो हाउस ऑफ रिप्रेज़ेंटेटिव। का उन इहे का ख़बर ई कान अथनि, कुझु बि कोन अथव। टोटल MNAs तव्हांजा कांग्रेस में घणा आहिनि? 425 आहिनि, हुनखे का ख़बर कान्हे। सेनेट मिलाए 425 100 मिलाए के 525 थींदा। भला इम्पीच हिकिड़े खां पुछां मुंहिंजो इम्पीच तव्हांजी इम्पीचमेंट कंहिंजी थी आहे? का मुंहिंजो बाबा 4 इम्पीचमेंट जो अटेम्प्ट थिया, उन्हनि 4 इम्पीचमेंट मां थी हिकिड़ी बि कान हुई। एंड्रू जॉनसन जी थी हुई, पोइ वरी निक्सन जी थी, पोइ निक्सन खां पोइ हिनजी थी बिल क्लिंटन जी, ऐं पोइ वरी बिल क्लिंटन खां पोइ हीअ जेको थियो आहे पाण ट्रंप साहब, 4 ई बची आहे। इम्पीचमेंट थी कंहिंजी बि कान। त हाणे त हीअ सम्झंदो त अमेरिकन खे त इहा ॻाल्हि यादि हूंदी, हिफ़्ज़ हूंदी त आइंस्टाइन केरु आहे, न्यूटन, का ख़बर कान अथनि। हाणे जेका सिंधी मखलूक वेठल आहे उते पंहिंजी, उहा बि ईअं जी पाण सिंधी को ईअं थोरी आहिनि त हितां खां कुकड़ जो चूज़ो खणी जे छॾे ईंदो वञी तव्हीं लंडन, त चूज़ो वरी 2 टंगुनि जे बजाए 3 टंगुनि ते उॾामंदो, ऐं हुनजा पर 3 थी वेंदा, ऐं चूज़ो बाजरी जे बजाए उते जेको का सोन खाइणु शुरू कंदो, उहो चूज़ो साॻियो आहे। तंहिंजे थोरो घणी चेंज ईंदुसि, थोरो वेदर में पाण खे अकोमोडेट कंदो, एडाप्टेबिलिटी थींदी, चूज़े जा प्रकार साॻिया हूंदा। तंहिंजे करे पंहिंजा जेके अफ़ाल आहिनि उन्हनि में 5-10% बहितरी ईंदी ॿाहिरि रहण जे करे, मुकमल बहितरी कान ईंदी। हाणे जेके सिंधी वेठा आहिनि, मूंखे ख़बर आहे सिंधी मूंखे लाइव ॾिसंदा ॿुधंदा, तंहिंजे करे ऐं उन्हनि सां मुखातिब आहियां। उनमें 5-7 क़िस्म जी मखलूक आहे, जीअं पंहिंजे शहरनि में आहे। हिकिड़ा सिंधी शहर मां अची, शिकारपुर मां, कंदकोट मां अची पहुतो हैदराबाद, नगर पार्कर मां डोड़ी ते पुॼो। हाणे हुनजो नगर पार्कर सां को तालुक़ु, भॼी अची वियो बसि ठहियो। हाणे बोलाखान में दीवान निकितो असां वारो, या मिठी मां निकितो। हाणे पोयां मिठी में ॿिया जेके हिंदू आहिनि उहे तबाह थियनि, मरनि, छोकिरियूं खजी वञनि घोटकी जूं। त हाणे बोलाखान जूं, मीरपुर मातले मां हू अची पहुता कराची, क्लिफ्टन। हाणे हुननि जो को तालुक़ु कोन्हे, असीं भॼी जान छॾाया आहियूं। हाणे वरी हुननि जे मसइलनि में केरु पए? तीअं अमेरिका में बि के सिंधी इहे आहिनि, बाबा असीं अमेरिका पुॼी वियासीं, हाणे पोयां ॼाणनि हू ॼाणनि, मुंहिंजी त जान छुटी, आउं अची वियुसि दादू मां अमेरिका पुॼी वियुसि। उहा त लातालुक़ मखलूक आहे, उनखे छॾियो। ॿी मखलूक उहा आहे अमेरिका में जेका चए थी त सिंधी जेको फार्मूलो आहे, धक करे वठूं, धक करे वठूं, त पैसा खणी वठूं, हिन मां ही करे वठूं, हीअ NGO जो प्रोजेक्ट ही खणूं, हीअ सियासत में ठगी करे वठूं, मोटरसाइकिल आहे या बड़ा सस्ती मिली वई आहे, धक करे ख़र्च करे ॿिए विकिणी वञूं। तीअं हिकिड़ी अमरीकी मखलूक उते वेठी आहे जेका चए थी धक करे वठूं। नवाज़ शरीफ़ रिश्तेदार में आहे, नवाज़ शरीफ़ जी दावत करे हुनजे वज़ीर धक करे उते को ठीका ॿीका ॿ 2 शेख रशीद अची वियो आहे, रेलवे जो को डाइनिंग कार खणी वठूं, अची वियो आहे पीपल्स पार्टी जो मुराद अली शाह अची वियो, वाक़ुफ़ थी वियो, ज़रदारी साहिबु अची वियो, फलाणो अची वियो, धक करे वठूं। उनजे ज़रिए उनखां पुछूंसि त की $2 लख मनी लॉन्ड्रिंग में तूं असांखे हेॾा मोकिलियो धंधो तौरु। $2 लख माना $1 करोड़ रुपया। त ईअं जे $5-10 लख को माण्हू हुतां मोकिले, कराची में हूंदो जेको मनी लॉन्ड्रर वधिजी वियो पोइ उनजे ज़रिए कहिड़ो कालिया। त ॿियो बि हिकिड़ो जेको जॾहिं
हाँ तो उहे उन्हनि जे ज़रिए पैसा वेंदा अमेरिका प्यारो हिते ऐं सभु क़ौम परस्त प्यारा मोहब्बत सिंधी प्यारा आहे हिते प्यारो सिंधी पैसा मोकिलींदो वज़ीर उहे पुॼंदा लंडन या अमेरिका मां वरी उहे पैसा वेंदा लॉन्ड्रिंग जे ज़रिए तंहिंजे करे उहो वरी उते हुनखे डिलीवर कंदो वरी जाइ वठंदो ह्यूस्टन में न्यूयॉर्क में फलाणे में बिज़नेस शुरू कंदो उन्हनि ॾिस उहे ईंदा साल में नवंबर डिसंबर जनवरी में नाज़िल थींदा सिंधी माण्हुनि खे हिदायतूं कंदा चवंदा पंहिंजी रस्सी खे मज़बूती सां पकड़ो तोफ़रके में न पओ हितां दामन न छॾियो सिंध सुजाग पई थिए नई तब्दीली लाइ पर सोए रही आहे उहो ख़बरूं वबरूं करे पैसा करे बदिलियूं कराईंदा आहिनि MS रखाईंदा आहिनि SP रखाईंदा आहिनि सेक्रेटरी रखाईंदा आहिनि अबड़ो साहब जिते ज़रिए अच्छा सो उहे SP रखाईंदा DIG रखाईंदा VC रखाईंदा VC जूं डीलूं थींदियूं आहिनि MS जूं डीलूं थींदियूं आहिनि डील्स माना 10 करोड़ रुपया जेको SP या MS रखण लाइ सेक्रेटरी रखण लाइ पेमेंट करणी आहे असां हिते कान थींदी उहे 10 करोड़ पेमेंट थींदी न्यूयॉर्क में या लंडन में 10 करोड़ कंहिंखे पेमेंट थींदी उते जेको सिंधी सियासी के तंज़ीम जो या समाजी तंज़ीम जो अॻुवाण हूंदो 10 करोड़ वठंदो जंहिंखे थियणो आहे MS या SP या DIG उहे 10 करोड़ उते हुनजे नाले में इन्वेस्ट थी वेंदा उन वज़ीर साहब जी ऐं हिते उन MS खे या सेक्रेटरी खे या VC खे पोस्टिंग मिली वेंदी हाणे इहा हिकिड़ी माफ़िया आहे इहो ॿियो गुरू आहे इहा अच्छा अजरक पाईंदा टोपी पाईंदा तकरीरूं कंदा संद दोस्ती ॻाल्हियूं कंदा फर्स्ट क्लास तव्हां कॉन्फ्रेंसूं कंदा उन कॉन्फ्रेंस में हेॾां बि वज़ीर विच में उहे वेठा हूंदा ऐं पोइ उहे वज़ीर जेके लुटे खाई विया आहिनि उहे वरी सिंध जी रहनुमाई पिया कंदा ॿी इहा मख़लूक टी मख़लूक उहा आहे जेके उते वरी ओचितो रातो राति तबलीगी थी आहे ओचितो हिकिड़ी मख़लूक पंहिंजी तबलीगी थी वेंदी आहे हिकिड़ो लाड़काणे जो SSP आहे न शौक़ु जाॻियो आहे तबलीग ते माण्हू मोकिलियो टपड़ सिंध हुकूमत जा पैसा असांजा उन ते तबलीग आहे तबलीग त पंहिंजे ख़र्च ते वञिबो आहे न ईअं थोरी आहे त NGO जो छेलो चोरायो हुनखे कुर्बानी कयो चयो बाबा ऐं पुलिस रात ते न छेले ते लॻंदुसि उहो त NGO जो छेलो आहे उन ते तूं पुलिस रात ते अलाह ताला खे ख़बर आहे ख़बर कोन्हे त पुलिस रात ते इहो छेलो धक ॾेई वेंदो माण्हू किरी पवंदो उहो आहे नी तलवार जी धार खां सनड़ी रस्सी आहे कहिड़ो धाॻो आहे जिते लॻड़ो आहे हा वार खां सनी ऐं तलवार खां तिखी हाणे उन ते चोरी जे छेले ते जो हमरा वेंदो सो ही तबलीगी थिया आहिनि अमेरिका पुॼी उते वरी सभु तबलीगी कम पिया कनि फर्स्ट क्लास लॻा पिया आहिनि चवनि बाबा सिंधी बिंदी आहियूं कोन इहा चीज थो रहे चौथा वरी आहिनि जिन खे को पाड़ेसरी मुल्क को ख़ुदि अमेरिकी धणी को हेॾा पाड़ेसरी उहे फूक ॾेई वेंदा बाबा हाणे नओं फार्मूलो हीअं आहे उन में तोखे 5-7 करोड़ ॾियूं था ही ॻाल्हि खण हींअर 2 नंबरनि खे 2-2 करोड़ ॾिना अथनि उहे विया आहिनि दहशतगर्दनि सां मिलण हुन सां गॾु फोटा कढाए हिकिड़ो ज़ुल्फ़कार जो यार बि आहे उन भले पोस्ट रखी आहे उनखे ज़ुल्फ़कार असीं गॾिजी चवंदासीं त उन इहा वीडियो कीअं रखी आहे उनखे तव्हां अॼु पुछा कई आहे न आउं अॼु पुछा कंदोसीं त बाबा हीअ कहिड़ी बाहि ओचितो दहशतगर्दनि जा धणी थिया आहियो उन्हनि जे लाइ वीडियो पिया रखो उन्हनि दहशतगर्दनि सिंध खे तबाह कयो उहे सिंध जा कातिल आहिनि उन्हनि जी वकालत पिया कयो जिन सिंध खे मारियो आहे कूड़ियुनि में बंदि कयो आहे ड्रिल मिशन जा सुराख कया आहिनि उन्हनि सां मिलो पिया इहा वरी ॿी मख़लूक उन्हनि खे वरी उहो राव आहे पटी पढ़ाईंदी आहे पोइ ॿी धुरियूं पढ़ी उन्हनि चवण जे लाइ हाणे ॿी जेका आख़िरी मख़लूक आहे उहे असांजा मेज़बान उहा आख़िरी मख़लूक के साना में आहिनि के शाह लतीफ़ कल्चरल इंस्टीट्यूट टेक्सस में आहिनि के वर्ल्ड सिंधी कांग्रेस में आहिनि के ऑस्ट्रेलियन सिंधी आहिनि के दुबई जा सिंधी आहिनि के जर्मनी में वेठा आहिनि के कैनेडा में वेठा आहिनि जिन खे हिन सिंध में न पैसनि जो मफ़ाद आहे न उहे पहिरें ग्रुप वांगुरु लातालुक आहिनि न उहे के ॿिए मुल्क जे एजेंडा ते था हलनि उन जूं पंहिंजूं ग़लति या सही एजेंडा उन्हनि जूं पंहिंजूं आहिनि ऐं हू सिंध सां प्यारु कनि ऐं हू सिंध खे कमाइण जो ज़रियो कोन था बनाइनि त अमेरिका में वेही सिंध मां कमायूं पैसा पर उहे चवनि था त सिंध मां आहे उनजा घर भाती तबाह आहिनि असांजा बचा भाउर आहिनि उन्हनि जे लाइ असीं घणो कुझु नथा करे सघूं त कुझु न कुझु पोइ उहे कॉन्फ्रेंसिस कनि था उहे रैलियूं कढनि था उहे एहतजाज कनि था उहे ख़त लिखनि था उहे मुज़ाहिरा कनि था उहे एजुकेशन में इन्वेस्ट कनि था उहे प्रोमोट कनि था मेरिट खे टैलेंट खे मूं अॻे सिंध हॉल ऑफ मेरिट में जेके हज़ारे माण्हू शेयर कया उन्हनि में कई दर्जननि खे वरी हुननि उतां ॾिसी प्रोमोट कयो घुरायूं अहिड़ा माण्हू अमेरिका जे कई शहरनि में मसइलनि वेंदव तव्हां शिकागो पासे वेंदव त रफ़ीक मेमण इसाक तुनियो हरीश तव्हांजो खलील तव्हांजो होॾां मिलवाकी वेंदव डॉक्टर A.W. भट्टी ह्यूस्टन ईंदव महमूद डायरी जमील दाऊदी सतार दर्जने माण्हू आहिनि रज़िया असांजी
कलवड़ ख़ातून रहनुमा, उनजो घरवारो नूरनिसा घांगरो, माशूक मल्ला वेंदो तव्हीं फरीद भुटे ॾांहुं त उहे कम में, मौज़म भंगर त उहे कम में, जेॾां वेंदव उहे माण्हू इन क़िस्म जा आहिनि। अली हसन भुट्टो ॿिया उहे कम में, कैनेडा वेंदव अहिड़ा दर्जने माण्हू, लंडन वेंदव दर्जने माण्हू, जर्मनी, माना उहे बि घटि कोन्हनि, उहे बि दर्जननि में आहिनि, अमेरिका में समनि में आहिनि, जेके चवनि था त सिंधियुनि खे कंहिं न कंहिं नमूने सपोर्ट कयो। हाणे सिंधी फार्मूलो वरी कहिड़ो आहे, पाण वारो, रुॻो अमेरिका में पंहिंजो फार्मूलो आहे त पाण वटि जेकॾहिं पाण मिठी मां निकिता आहियूं या कंदकोट मां हाणे हैदराबाद पहुता आहियूं त हाणे जेको पंहिंजो माइट वाक़ुफ़ु आहे उनखे पाण खे राइणो बि आहे, उनखे पाण खे राजपूताना में दाख़िल बि कराइणो आहे, उनखे पाण खे हंधि बि ॾियणो आहे, उनखे राजपूताना जे मरीज़ खे राति जो मानी बि पुॼाइणी आहे, उनखे रत जी बोतल खुटे साह बि ॾियणी आहे, उनखे पछाड़ी में रेल जो भाड़ो बि ॾियणो आहे वापसि वञण लाइ, सुज़ुकी जो भाड़ो बि करे ॾियणो आहे, ऐं जे सुज़ुकी जे भाड़े ॾियण में देरि कई त पाण चवंदासीं कुझु ई कोन कई, हैदराबाद घुराए घुसड़ो। उहे जेके 50 कम ॿिया कयईं, अस्पताल में दाख़िल कराई, दाख़िला वठी ॾिनई, उहो सभु छुटा, आख़िर में मानी सही कोन ॾिनो, रातो की रखियल मानी मोकिलियो अस्पताल। तंहिंजे करे पाण सिंधी त हिकिड़ो नायाबु हिकिड़ो तोहफ़ो हुयो हिकिड़ो, तंहिंजे करे उहो अमेरिका में पाण इहो था एक्सपेक्ट कयूं त कैनेडा ऐं अमेरिका वेंदासीं, सिंधी घुराईंदो असांखे महमूद डायरी या डॉक्टर भट्टी या तुर्क या वलीद या ॿिया घुराईंदा, पोइ उहे असांखे एयरपोर्ट तां रिसीव कंदा, पोइ असांखे वञी घर रहाईंदा, पोइ वरी नौकिरी वठी ॾींदा, पोइ नौकिरी खां पोइ वरी ॿी नौकिरी वठी ॾींदा, पोइ बचनि खे पढ़ाईंदा। एॾो टाइम कंहिंखे कोन अथव, हैदराबाद में कोन्हे, कराची में कोन्हे, सो तव्हांखे ईअं कंदा। पोइ तव्हांखे इहो करे सघनि था त गाइड कनि त फलाणी यूनिवर्सिटी में हिकिड़ो 2 ॾींहं तव्हांखे तव्हां रहण जो बंदोबस्तु कनि, पहिरियां 2 ॾींहं 3 ॾींहं तव्हीं रहींदव, तव्हां अचनि शिकारपुर मां माइट सभु अची कमर शहादकोट मां अचनि, चवनि तव्हां रहण आहे जामशोर में तव्हांजो घर आहे, भरिसां यूनिवर्सिटी आहे, हाणे तव्हां वटि रहंदासीं, तव्हीं कोन रहंदव, हिकिड़ो 2 ॾींहं रहे सघो था। अमेरिका में त अञा घटि, घर नंढड़ा, पाण सम्झो था त 4 कमरा, पाण इहे अयाशी हिते अथव 4 कमरा 4 वॉशरूम, हुते 4 कमरा 1 वॉशरूम, कतार ॿधी बीठा हुजो, सुबुह जो ब्रश ते पेस्ट हणियो बीठा हुजो कलाक, त जेको ॿियो अमरा 3 ॼणा निकिरनि त पोइ तव्हांजो वारो अचे। तंहिंजे करे उते जो वेंदव त उते तसवर इहो कंदव त उते उहो राईंदा। हाणे माण्हू चवंदा मदद कहिड़ी, हिते मूंखे नौजवान मिलंदा आहिनि, अमेरिका वेंदा सिंधी कहिड़ी मदद कंदा, अबा तूं कहिड़ी मदद कर ॿुधाए थो, मदद इहा कंदा आहियो, तूं पाण दाख़िला वठी वञ, तोखे एयरपोर्ट ते खणी रिसीव करे सघनि था, कंहिंखे मोकिले तोखे यूनिवर्सिटी पुॼाए सघनि था, पार्ट टाइम किथे 5-7 कलाक कमु करण लाइ कंहिंखे गुज़ारिश करे सघनि था, तुंहिंजी मदद उहे करे सघनि था। बाक़ी तोखे को राय परमानेंट तोखे दाख़िला बि वठी ॾियनि, ग्रीन कार्ड वठी ॾियनि, ईअं कोन थींदो, इहो मुमकिन कोन्हे। तंहिंजे करे हीउ जेको महमूद डायरी साहिब जो इंस्टीट्यूट हो, शाह लतीफ़ कल्चरल इंस्टीट्यूट टेक्सस, इन उते ज़बरदस्त कमु कयो आहे, जो इन्हनि उते हिकिड़ो शाह लतीफ़ जे इंस्टीट्यूट लाइ पंहिंजी एकड़ ज़मीन, 1.5 एकड़ ज़मीन ॾिनी आहे। एकड़ 1.5 एकड़ सम्झो था, जे हैदराबाद में ॾिजे त छा क़ीमत हूंदी, ह्यूस्टन में, टेक्सस में, ह्यूस्टन वॾो मर्कज़ आहे दुनिया में, सिहत जो, एजुकेशन जो, हेल्थ जो रिलेटेड वॾो मर्कज़ आहे, त उते उन्हनि उहो इंस्टीट्यूट ॾिनो। हाणे उन इंस्टीट्यूट रोज़ीना साहिब ताईं ॻाल्हाए वठो, इंस्टीट्यूट ॾिनो अथनि, उन इंस्टीट्यूट में वरी बिल्डिंग ठहंदी ऐं उन बिल्डिंग ते ख़र्चु हू कंदा, ऐं पोइ उते हॉस्टल्स ठाहींदा, उते कल्चरल एक्टिविटीज़ कंदा, इहो ज़बरदस्त कमु। ॿियो जेको बुनियादी कमु जेको हाले पोइ साहिबु ॿुधायो त पाकिस्तानी जेके सिंधी वञनि था उहे उन्हनि जी मक़ामी पॉलिटिक्स में आहिनि कोन, माना उहे उते रुॻो सिंधियुनि जी सियासत पिया कनि। सिंधियुनि जी सियासत ठीकु आहे, पर सिंधियुनि जी सियासत या पाकिस्तान जी सियासत ते इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ में लॻा पिया आहिनि, उते को अमल दख़ल कोन्हे। जिते उते अमल दख़ल थिए थो त पोइ जीअं लंडन जो पाकिस्तानी मेयर थी वियो आहे, जीअं ब्रेडफोर्ड में पाकिस्तानी अजीब ख़ान फलाणा थी वेंदा हुआ, जीअं मायूं पियूं थियनि केतिरनि अमेरिकन या कैनेडा या यूरोप जे पार्लियामेंटनि में इंडियन मायूं पियूं अचनि, खटनि पियूं सीटूं, उन में पाकिस्तानी परे आहे। हाणे उन में 2-3 माण्हू इन्वॉल्व आहिनि। मसलन हिकिड़ो उर्दू स्पीकिंग मूंखे माण्हू मिलियो, डॉक्टर अर्जुमंद निज़ामी, डेलस खे परियां हिकिड़ो शहर आहे पेरिस, पेरिस हिकिड़ो फ्रांस वारो ॿियो बि उनजो वेठो कार्डियोलॉजिस्ट हो। उन मूंखे उन वक़्तु 2-3 साल अॻु जी ॻाल्हि आहे, 2015 या 16 में मूंखे ॿुधाई त आईंदे राहिल शरीफ़ खां पोइ फलाणो माण्हू ईंदो, मूंखे ॿुधाई पई। मूंखे हिन जी कीअं ख़बर आहे, चई मिड़ई उहा 3-4 साल अॻु में ॿुधाई पई। इन क़िस्म जा बाख़बर माण्हू, हफ़ीज़ चौधरी आहे बाख़बर। तीअं डॉक्टर भट्टी जेको आहे सो डेमोक्रेट्स एक्शन कमेटी, जेका डेमोक्रेटिक पार्टी जी पॉलिसी साज़ इदारो आहे, उनजो हिलरी क्लिंटन सां ओबामा सां गॾु सरगर्म अॻुवान। हीउ जेको महमूद डायरी साहिबु हो, इहो महमूद डायरी साहिबु
इन जेका असांजी कॉन्फ्रेंस कई उन में सुप्रीम कोर्ट जा जजिस वेठा हुआ, सुप्रीम कोर्ट जा जजिस, उन में हिकिड़े जज साहब जो इंट्रोडक्शन करायो ज़ुल्फ़िकार हालीकोटी साहब कॉल करण महिल उनखे जजिस जे बारे में इंट्रोडक्टरी जुमला चई तो जज एॾो मुतासिर थियो, वरी हालीकोटी साहब खे चई त इहे किताब कहिड़ा आहिनि, कीअं आहिनि, छा आहिनि, ॿुधायो जेके जजिस लिखिया आहिनि, एम्बेसडर्स लिखिया आहिनि। त उहे जजिस हुआ कांग्रेस जा लीडर हुआ, माना MNAs उते जा, ऐं उते जा रिपब्लिकन पार्टीज़ जा लीडर हुआ, ऐं प्लस उते जेको फॉरेन रिलेशन्स जी कमेटियूं आहिनि उन्हनि जा नुमाइंदा हुआ। उन्हनि जे साम्हूं सिंध जो केस रखियो। ऐं शुक्रगुज़ार आहियां हालीकोटी साहब जो चई त उहो शानदार रखियो आहे। त उहो एफर्ट्स अची कोन रखियो। ऐं सम्झा थो त सिंध ईअं ई आहे जीअं असां पेश कई, पाण उहा सिंध खे उहा पेशकश मिले कान। सिंध जी तारीख़ जो जाइज़ो वठो, सिंध में तव्हांखे ख़ुदकश बम्बार कोन लॻंदो, सिंध में तव्हांखे ह्यूमन ट्रैफिकर कोन मिलंदो जेके इंसाननि खे पुॼाईंदा आहिनि सौदा करे ट्रकुनि में भरे, सिंध में ड्रग लॉर्ड्स कोन मिलंदा, मंशियात जा वॾा लॉर्ड्स हुजनि तव्हांखे कोन मिलंदा। सिंधियुनि वज़ीर अज़म मायूं चूंडियूं, साईं सिंधियुनि वज़ीर अज़म मायूं चूंडियूं, सिंधियुनि गवर्नर राणा लियाकत अली ख़ान, बेगम राणा लियाकत अली ख़ान, गवर्नर नाज़िम सिंधियुनि औरतूं कयूं, नफ़ीसा शाह, फरियाल टालपुर, वो जूणे जो ख़ातून, वो सुमरो ख़ातून, शिकारपुर मां सिंधियुनि फहमीदा मिर्ज़ा, सिंधियुनि नाज़िम चूंडियूं, औरतूं नाज़िम, मुशर्रफ वारे दौर में सिंधियुनि वज़ीर अज़म ख़वातीन, माना औरतुनि जे राइट्स में बि सिंध सॼे पाकिस्तान खां ॿियनि खां अॻियां आहे। औरतुनि में सिंध बैकवर्ड कोन अथव, दुनिया जे भेट में इलाही बैकवर्ड आहे, इहा ॻाल्हि सम्झणु खपे। जदीद दुनिया जे भेट में औरतुनि जे हवाले सां पाण इलाही बैकवर्ड आहे, पर जेको पाण पिटको कंदा आहियूं असीं सभिनी खां ईअं कोन अथव। जेको साउथ एशिया आहे, इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाल, भूटान, अफ़गानिस्तान, वरी सेंट्रल एशिया, ईरान, इन्हनि में औरतुनि खे नुमाइंदगी ॾियण में सिंधी केतिरनि खां इलाही अॻिते आहिनि। वज़ीर अज़म माना सिंधियुनि मां को एतिराज़ु कंदो त बेनज़ीर खे छो वोट ॾिया, माई आहे, ॿियनि सूबनि में एतिराज़ थिया, बाबा शरीयत जे ख़िलाफ़ु आहे, बाबा हीअ जेको गैर इस्लामी आहे, सिंधियुनि मां कंहिं पुछो, सिंधियुनि वोट ॾिनो बेनज़ीर खे, त वज़ीर अज़म छो थिए, नाज़िम ते कंहिं एतिराज़ु कयो त सिंधी औरत नाज़िम छो थी थिए, न। अक़लियतुनि में सिंधी एतिरा अॻिते अथव तव्हीं असांजो को भला हैदराबाद जी सिविल सोसाइटी जो कंहिं बि हिंदुअ जो, क्रिश्चन जो, मुस्लिम जो घर खणो, जंहिंमें तव्हां वञो कंहिं सिंधी हिंदू, ऐं सॼी ज़बानी खाईंदो आहियां मुख़्तलिफ़ दोस्तनि जे घर, दीवान जे भाउर, उन में कंहिंजे घर में ईअं आहे त का प्लेट अलॻि रखियल हुजे त मुसलो आयो आहे, इनखे अलॻि प्लेट ॾियो, गिलास। कंहिं मुस्लमान अदीब, शाइर, दानिश्वर, अहल कलम, कलमकार, साफ़ी वटा इहा आहे। इंडिया में वेंदव नज़र ईंदव, इंडिया में मुस्लमाननि ऐं हिंदुनि जे घर में वेंदव उहे अलॻि गिलास विलास रखी वेठा आहिनि, अदीब शाइर त न, पर आम माण्हू। हिते आम माण्हू जे घर में वेठो, गॾु बानी वेठा कनि, भला कंहिं होटल ते लिखियलु आहे त अपने मज़हब की पहले पहचान कराए, न। तव्हां वेंदव हेॾो होटल में हैदराबाद जी त किथे पुछनि था त केरु आई, त तव्हां ॿिया खणी अचो, का भला तफ़रीक आहे, को भला शादियुनि में, दुआउनि दावतुनि में सिंधियुनि में आहे, सिंधियुनि में तबसरा करण में को आहे, जॾहिं तबसरा कंदा आहियो तनक़ीद कंदा आहियो, न। माण्हू ओपनली ॻाल्हाईंदा आहिनि, पर इन जो मक़सदु आहे त पाण एडवांस आहियूं अक़लियतुनि जे तहफ़ुज़ में, न। पाण दुनिया जे केतिरनि मुल्कनि खां बैकवर्ड आहियूं। पाण वटि सिंधी हिंदू नियाणियूं, उन्हनि जो ज़ोरी फोर्स्ड कन्वर्जन थिए थो, इन में पाण बैकवर्ड आहियूं कुझु ज़िलनि में, उनखे वी शुड अपोज़ इट। त जेके सिंधी नियाणियूं पंहिंजूं वञनि थियूं, उन्हनि खे उन लाइ मूं कई साल अॻु में मूं कई फार्मूला ॾिनो ते इहो जेको सभु हाणे वज़ीर चवनि था न, इहो मूं चयो फस्ट टाइम, मां तव्हांखे इनवाइट थो कयां, रिसर्च कयो, फस्ट टाइम मूं चयो त सिंध 71.5% गैस पैदा थी करे पाकिस्तान जी, ऐं सिंध 58.5% पेट्रोल थो पैदा करे, इहो सभु पब्लिकली मूं चयो। तीअं मूं सभ खां पहिरीं चयो अॼु खां कई साल अॻु त मज़हब मटाइण ते असांखे को एतिराज़ु कोन्हे, मज़हब भले मटाए, जंहिंजो हर कंहिंजी मर्ज़ी आहे, यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स, इंसानी हक़, मज़हब भले मटायो, पर छोकिरी बाले हुजे, 18 साल खां मथे हुजे। कन्वर्जन जेको फोर्स कन्वर्जन जे बजाए कन्वर्जन खे लीगल करण लाइ उहो मज़हब सेशंस जज जे साम्हूं तब्दील थिए, 18 साल खां मथे हुजे, सेशंस जज वटि हुजे, ऐं जॾहिं उहा छोकिरी मज़हब तब्दील करण लाइ पहुचे त उन खां अॻु में जंहिं माण्हूअ सां गॾिजी अचे थी उहा वेरीफाई करणु त अगवा थी त कान आई आहे, उहा उन खां वठी मोकिली वञे कंहिं अहिड़े पुरमुन ऐं इंसाफ़ वारी जाइ ते जिते हूअ पंहिंजे माइटनि सां मिली सघे, उहो जेके पसंदि करे थी उन सां बि मिली सघे, उन खां पोइ 18 साल बि हुजे ऐं सेशन जज वटि बयानु ॾिए त भले ॾिए, पोइ असांखे कोई एतिराज़ु कोन्हे। पर हिकिड़ो माण्हू अगवा करे खणियो अचेसि, उहो चए तुंहिंजी भेणूं बि खणंदासीं पोयां, तुंहिंजे घर वारनि खे मारींदासीं, छोकिरी उमिरि जी नंढी, फ़ैसिलो करण वारो बि मौलवी, त पोइ इहो फोर्स कन्वर्जन आहे, पोइ इहो फ्री विल न आहे। इहा ॻाल्हि मूं कई साल अॻु बि चई, बल्कि आउं त ॿी ॻाल्हि दोहराईंदो आहियां त बाबा निकाहनामे में इहो हुअणु खपे
निकाहनामे में लिखियल हुअणु खपे त बाबा छोकिरी या अरे एनी अदर कंडीशन हुन में लिखियल हुअणु खपे त छोकिरीअ खे शादीअ खां पोइ पढ़ाई जारी रखण जो इख़्तियार हूंदो, छोकिरीअ खे शादी खां पोइ नौकिरी करण जो इख़्तियार हूंदो, ऐं तलाक जो इख़्तियार जीअं मर्द खे आहे ईअं छोकिरीअ खे हासिलु हूंदो, जीअं मर्द 3 दफ़ा इहो कंडीशन लिखी अचे निकाहनामे में। पोइ जंहिंखे पाण में जिनखे अंडरस्टैंडिंग हुजे न लिखनि त भले न लिखनि। त इन क़िस्म जूं पाण खे तब्दीलियूं आणण लाइ इहो जेको अमेरिकन वटि मौक़ुफ़ पेश कयोसीं शाह लतीफ़ वारो, उहो शाह लतीफ़ वारो मौक़ुफ़ असांजो सिंधियुनि जो हुअं ई आहे, कंहिं त थोरो कोन कयो अथऊं, उहो शाह लतीफ़ हुअं ई चई वियो, असीं हुअं ई चऊं था। असां त हिकिड़ी कल्चरल डाइवर्सिटी में बि यकीन रखूं था, असीं इक़्तिसादी भरजले थियण में पेर पाण भरे थियण में बि यकीन रखूं था। असां लतीफ़ साईं जो कॉन्सेप्ट ॾिसो, मां लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत पढ़ंदो आहियां, जीअं असांजे ज़ुल्फ़िकार साहिबु अज़ीज़ सालपुर साहिब जो बैत जेको पढ़ियल कोट कयो, त लतीफ़ साईं जो इहो हणणु हकलणु ॿेली सारण वारो फॉलो हणणु माना एक्शन, हकलणु माना पुश अदर्स टीम वर्क, हणणु माना एक्शन पाण, हकलणु माना टीम वर्क ऐं ॿेली सारण फॉलो। इहे त NGO में सिविल सोसाइटी में मीटिंग में इहो त हूंदो आहे, हणणु एक्शन, हकलणु, टीम बिल्डिंग, ॿेली सारण फॉलो। पर हाणे वरी ॿियो ॾिसो, बैत आहे मंशूर आहे, सिंधियुनि जो इंटरनेशनल मंशूर आहे, कहिड़ो और को छा पियो चवां, आइडियल लाइफ कहिड़ी आहे? लतीफ़ साईं चवंदो आंगण ताज़ी, ॿाहिरि कुंडियूं, पखा पट सुहन, सुरही सेज, पासे पिरी, मर पिया मींहं वसन, असां ऐं पिरनि शल हून बराबरि ॾींहं। हाणे अचो त आहे छा इहो आंगण ताज़ी, ताज़ी छा? घोड़ो, घोड़ो माना कम्युनिकेशन, कम्युनिकेशन। उन ज़माने में गाॾियूं कोन हुयूं, कम्युनिकेशन, गाॾी, ट्रेवल, मोबाइल, सोशल मीडिया, कम्युनिकेशन। तॾहिं मोबाइल कोन हुआ, माण्हू कम्युनिकेट कंदो घोड़े ज़रिए ॿिए पासे वेंदो। आंगण ताज़ी, ताज़ी घोड़ो, भलो घोड़ो माना A1 माना हुनजी जेका आहे मेगाबाइट्स वधीक हुनजो वाईफाई वारियूं, ऐं गाॾी बि 270 किलोमीटर आंगण ताज़ी। पोइ ॿाहिरि कुंडियूं, कुंडियूं माना इकोनॉमिक सस्टेनेबिलिटी, कुंडी में जंहिं ते रोज़गार थिए, जंहिंजो खीर हुजे, जंहिंजो मखण हुजे, जंहिंमें फर थियनि, जंहिंमें बछड़ा थियनि, मल्टीप्लाई थिए। आंगण ताज़ी, ॿाहिरि कुंडियूं, कुंडी न ॿाहिरि कुंडियूं, मल्टीपल मेयूं बीठियूं हुजनि। पोइ पखा पट सुहन, शानदार शेल्टर, शानदार घर, कम्युनिकेशन, इकोनॉमिक स्टेबिलिटी, होम, इकोनॉमिक स्टेबिलिटी, शेल्टर। पोइ इहे काफ़ी आहिनि, पोइ त इहो माण्हू थी वियो वापारी न, पोइ वरी सुरही सेज, एस्थेटिक्स, ब्यूटी, पासे पिरी, महबूब बरसात, सुरही सेज, पासे पिरी। पोइ एनवायरमेंट, मर पिया मींहं वसन, भले पियो बारिशूं थियनि, ग्रीनरी हुजे, एनवायरमेंटल सस्टेनेबिलिटी हुजे, पोल्यूशन फ्री हुजे, ही जेको ओज़ोन लेयर तबाह न थिए, CFCs न निकिरनि, ग्रीन हाउस इफेक्ट, सभु ॻाल्हियूं। आंगण ताज़ी, ॿाहिरि कुंडियूं, पखा पट सोन, सुरही सेज, पासे पिरी, महबूब, एस्थेटिक्स, आर्ट, कल्चर, रोमांस, मर पिया, मर माना भले पिया मींहं, मर पिया मींहं वसन। ऐं पोइ आख़िर में असां ऐं पिरनि शल हून बराबरि ॾींहं आहे। इहो आरज़ी न हुजे, सस्टेनेबिलिटी हुजे, मूंसां ऐं मुंहिंजे महबूबनि सां ईअं ॾींहं हमेशह गुज़रंदा, एडहाक न हुजे, हमेशह ईअं। आंगण ताज़ी, ॿाहिरि कुंडियूं, पखा पट सोन, सुरही सेज, पासे पिरी, मर पिया मींहं वसन, असां ऐं पिरनि शल हून बराबरि ॾींहं। हाणे इहा आहे लतीफ़ जो इकोनॉमिक फार्मूलो। इहो ई त घुरूं था, इहा सभु त घुरूं था, पंहिंजी यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स छा इहो ई आहे। त इहो पैगाम जॾहिं पाण अमेरिकन खे ॿुधाईंदासीं त कीअं न वणंदा, तंहिंजे करे पाण खे इहो ॿुधाइणो आहे। सिंध में हिकिड़ो ॿियो कल्चर आहे, सिंध में हिकिड़ो ख्वाजा जो पढ़ंदो सिराज हक़ जो नावल पढ़ा 200 सदी या ॿिया, उन्हनि में हिकिड़ी जेके तुरखान अरगुन हूंदा हुआसीं पाण सां रखंदा हुआ, अंदरि हरम में ख़वातीन जे गार्ड तौरु ख्वाजा सरा रखंदा हुआ, माना विची जिन्स वारा ख्वाजा सरा उहे हूंदा हुआ उन्हनि जे अंदरि हवेली में, थर्ड जेंडर। त हाणे सिंध में वरी
अॼु नई हिकिड़ी ॻाल्हि थो कयां। सिंध में वरी हिकिड़ो जीअं ख्वाजा सर आहिनि तीअं हिकिड़ा नेट सरा निकिता आहिनि, इंटरनेट सरा। हाणे ख्वाजा सरा वीचारे जो कमु छा हूंदो आहे, ॻोठ में वञी मुबारकबाद ॾिनी आहे, अब आलण ख़ान तुंहिंजे घर पुटु ॼाओ आहे, ख़ैरात ॾे, वरी हुनखे ॿुधाइबो आलण ख़ान जे पुटु घर पुटु ॼाओ आहे, सॼे ॻोठ खे दाह करे ताड़ी वाड़ी वॼाए ढोल बोल वॼाए ॿुधाइबो आहे हुनजे घर पुटु ॼाओ आहे। ॿिए खे वरी चइबो आहे ॾे, 5 रुपया जे न ॾींदो आहे चवंदो पिटे पाड़ो तूं कढई, उहो माण्हू कंदो आहे। हाणे नेट ते अहिड़ी मख़लूक निकिरी आहे, नेट सरा, उहो पाण कुझु कोन कंदा। ख्वाजा सरा वीचारो कुझु कोन कंदो आहे, न को शादी न को ॿार, वीचारो हुनजी दखणी आहे, मदर नेचर तरफ़ां हुनजी आहे। पर इहे नेट सरा इहे पाण कुझु कोन कंदा। हिननि सुबुह साण राति जो उथंदा पोस्ट लिखंदा, राधण जी माइनर टुटी वई, आयाज़ लतीफ़ पलीजा तूं किथे। हाणे आयाज़ लतीफ़ पलीजो हुतां पटको ॿधी डोड़ंदो राधण पुॼे, उते राधण में तलाउ उथली वियो आहे, हू पाण उते ई राधण में वेठो आहे, नेट सरा जेको आहे। पर ख्वाजा सरा वांगुरु करे कुझु कोन थो सघे न, तंहिं करे उहो नेट सरा पाण राधण में वेठो आहे, उहो राधण कोन वेंदो, उहो निकिरी सीता रोड तां मेहड़ मां पाण राधण कोन वेंदो नसीराबाद मां, उहो त पोस्ट रखंदो, राधण में तलाउ उथली वियो आहे, आयाज़ लतीफ़ पलीजा किथे। ॿियो वरी साॻियो पोस्ट रखंदो शिकारपुर मां या बदीन मां, उहो लिखंदो हैड़े भटसा आवाज़ मंज़ूर अली ख़ान जो, हाणे अहिड़ो आवाज़ु रहियो ई कोन्हे। वाह उस्ताद मंज़ूर अली ख़ान ॿियो उस्ताद जुमन जो आवाज़ु हाणे सिंध में कहिड़ी कोन्हे, उहे आवाज़ अब तूं खणी फनकार थी उस्ताद जुमन जी जाइ ते। असां वटि इहे ई रहमान मुग़ल अथई, दीबा सहर अथई, हींअर सिंध में इहा रहमान मुग़ल हूंदो, दीबा सहर हूंदी, शैनीलाल, ॿियो कहिड़ी फनकार हुआ सिंधी, सनम मारवी वेचारो सुठी ॻाल्हि ज़बरदस्ती ॻाए। हाणे सही सन बाबा हल बिना माई भागी हली वई, हाणे माई भागी जे हींअर हुजे, हा अब तूं माई भागी थी। पर उहो नेट सरा आहे न, उहो पाण कुझु कोन कंदो, उहो नेट सरा रुॻो पोस्ट रखंदो, नेट सरा पोस्ट रखे। मूं ॾिठो आहे जुस्तजू में लॻा पिया आहिनि, हीअं करे वेठा उथंदा आहिनि, हीअ मोबाइल हलियो, हिनखे हलियो, कई दोस्त ॾिसंदमि राति जो वेठो करे करे ॾिसंदा आहिनि, हाणे कहिड़ी आइडिया मिले जो हुनखे कॉपी करे पेस्ट कनि यकदमि, हीअं हणी 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 हा छा हुन में हेठि। हाणे इहो ठगनि जो टोलो जेको वेठो आहे, केॾांहुं कोन पहुता, तूं किथे, अब आउं किथे किथे पुॼां, साईं फलाणो हुते केतरी बंदर जे भरिसां बागड़ियुनि जा ॻोठ डाहिनि पिया, आयाज़ पलीजा तूं किथे। अब हाणे मूंखे विझराए ॾे 12,000 पेट्रोल, त आउं पहुचां वञी केतरी बंदर, राति जो कमुकारु सुबुह जो केस वेस छॾे, तूं कोन थो निकिरी वञा मीरपुर साकिरे मां केतरी बंदर नथो वञी। सही छाछरे में ख़बर पई आहे त हिकिड़ी वीचारी ॿार ॾींहुं गुम आहे, ॿार ॾींहुं गुम आहे त SP ताल त वञी सघी थो, DIG त वञी सघी थो, SHO खे रिपोर्ट ते लिखी सघी थो, तुर नेट ते स्टेटस अपडेट कंदे। तंहिंजे करे इहा जेका नई मख़लूक निकिती आहे, हाणे डोड़े असां वञी पुॼूं, कॾहिं घोटकी, कॾहिं मीरपुर माथेले, कॾहिं शिकारपुर, ई को हिकिड़ो ॼणो लिखंदो आयाज़ लतीफ़ पलीजा पोज़ीशन वाज़े करे। अब हाणे आउं सॼो ॾींहुं वेठो पढ़ां त ही नेट सरा कहिड़ी पोस्ट रखंदो त आउं पोज़ीशन वाज़े कयां। नेट सरा मूंखे खणी पहिरीं SMS करे छॾे, दादा आउं फलाणो नेट सरा ॻाल्हायां पियो फलाणी जाइ मां, हाणे महिरबानी करे आउं कुझु कोन कंदुसि, आउं खीरूं ऐं मुबारकूं ॾियण लाइ आहियां। ख्वाजा सरा कंदा न ठक ठक करे, इहो नेट सरा मुबारक ॾींदो, पोइ हुनखे चवंदो आहे तूं कुझु कर, आउं कोन, मूं वारे भाउ खे माशाल्लाह 6 पुट आहिनि, अब तोखे मूंखे कुझु कोन्हे। हिते नेट सरा पाण कुझु कोन कंदो, उहो रुॻो तव्हांखे ॿुधाईंदो फलाणी जाइ ते गड़बड़ आहे ऐं तूं हुते पुॼ, फलाणी जाइ ते मसइलो आहे तूं डोड़ी पुॼ, ऐं ॿियो हाय उस्ताद जुमन हलियो, हाय भटसा जावेद मियादाद छा खेॾंदो, हा भेण सां, अब तूं क्रिकेटर थी न, आउं कोन थींदुसि, हाय भटसा। त इहा जेका मख़लूक आहे, अहिड़ी मख़लूक अमेरिका में बिठ अथव, कैनेडा में बिठ अथव, उहे कंदा कुझु कोन, ह्यूस्टन जे जलसे में कोन ईंदा, साना जे कन्वेंशन में कोन ईंदा, उहे वेठा हूंदा घर, उतां वेठा लिखंदा, सम्झ तबाह थी वई। पोइ पाण हमरा रहियो पियो आहे, को भरिसां कैलिफोर्निया में, को सैन एंटोनियो में किथे रहियो पियो आहे, उन सिंध में कंहिं हिकिड़े शागिर्द खे पढ़ाइण लाइ $5 कोन ॾिना हूंदा, कंहिं सिंधियुनि जी तंज़ीमुनि खे अमेरिका में शाह लतीफ़ इंस्टीट्यूट खे $5 कोन ॾींदो, वर्ल्ड सिंधी कांग्रेस वारनि खे $2 कोन ॾींदो, कंहिंखे रुपयो कोन ॾींदो, उहो वेठो उते हूंदो, उतां वेठो लिखंदो सिंध तबाह थी वई, सिंध तबाह थींदी, वरी हिते जॾहिं लहंदो त उहो वरी सिंध खे लुटींदड़ करप्ट वज़ीरनि सां बेग ॻाल्हिंदो वेंदो, जिन तबाह कयो आहे उन्हनि सां गॾु, उन्हनि सां राति जो मानियूं, उन्हनि सां महफ़िलूं, उन्हनि जे म्यूज़िकल प्रोग्राम खे अटेंड करणु ऐं ख़बरूं करणु, सिंध तबाह मूं कई आहे या हाणे आहे भेण बेनज़ीर हली वियो आहे, बेनज़ीर खे मुंहुं जे मारियो हुजे या मूं मारियो हुजे वञी दोदे सुमरे खे या दुल दरिया ख़ान खे, त मूंखे छिके चलो, जेके उन्हनि खे मारींदड़ हा अरगोन तुरखान, उन्हनि जा थियो चमचा, पोइ हाणे आहे दुल दरिया ख़ान हलियो वियो, हाणे आहे हेमू कालाणी खे फांसी अची वई। इहो पिटको वारो फनकार उॾाम आहे, इहो पिटके वारो नेट सरा हिते बि आहे, तंहिंजे करे इहा यूनिवर्सल फिनोमिना आहे, इट कैन नॉट बी चेंज, इट कैन बी चेंज ग्रेजुअली, एट वंस कोन चेंज थींदी।
आउं सम्झां थो त सिंधियुनि जो फ्यूचर तमामु ब्राइट आहे। मूंसां दोस्त इख़्तिलाफ़ रखंदा आहिनि। मूंखे लॻे थो त सिंधी पार पइजी वेंदा, इन करे कोन त पाण में अफ़ाल घटि आहे, पाण में अफ़ाल घटि आहे, पर पंहिंजा जेके मुखालिफ़ आहिनि उनजो अफ़ाल पाण खां बि झटि आहे। तंहिंजे करे पाण जेको पोज़ीशन कोन खणंदासीं, 90% पंहिंजी कोन ईंदी, पाण इहो 60-70% पिया कयूं, पर जेके ॿिया पाण सां गॾु आहे से पछाड़ी में 50% ते वञी पुॼंदा। पाण रुॻो लॻा अचूं 60% खे चिंबड़ा पिया हुजूं, 60% खां हेठि 55-44 ते न वञूं। सिंधी शागिर्द 60-70 खे चिंबड़ियो पियो हुजे, 90+ ओ लेवल में, ए लेवल में A+ भले न खणे, पर जेका ॿी मख़लूक आहे जिन कॾहिं काबुल ते फतेह कयो, जिन दिल्ली ते फतेह कई, जिन सिंध ते टोड़ी, भई 1 2 3 ते कयूं, 1 2 3 त हीअं जलसे में साइलेंस हूंदो, अल्ताफ़ हुसैन कंदो 1 2 3, ऐं ड्रिल मशीन ऐं मुशरफ ई मुख ॾेखारींदो, ऐं ज़िया ईंदो, ऐं ज़िया ई दहशत पकिड़े करे ईंदो, ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु अची अल्ताफ़ हुसैन वटि हाज़िरी भरींदो 90 ते, बेनज़ीर साहिबा वञी आफ्ताब शबान मीरानी ऐं काइम अली शाह साहिब सां गॾु वञी हाज़िरी भरे ईंदी 90 ते। सिंध जा क़ौम परस्त वञी उन्हनि जे दरगाहुनि ते हाज़िरी भरींदा, उन्हनि खे हथियारनि जूं ट्रेनिंगूं ॾींदा, उन्हनि सां नाइब नाज़िम थींदा हुआ, उन्हनि सां गॾु रोज़ी कंदा हुआ। सिंध जा क़ौम परस्त उन्हनि सां क़ाइद आज़म जी मज़ार जे ॿाहिरां अल्ताफ़ जी आज़ादी लाइ मुज़ाहिरा पिया कंदा हुआ, उहे सभु जे गॾिया वरितंदा हुआ। उन्हनि सभिनी जी उहा पॉलिटिक्स फेल थी वई। MQM जंहिं असांखे डिक्टेट थियो कयो, वाई कान्हे, वेठा आहिनि, पर हाणे कीअं वेठा, हाणे इहे मिड़ी पेपर में रखियो आहे टेबल ते, हीअं करे हेॾां उछला करे वरी हेॾां उछला करे, तंहिंजे करे उहे ईअं थी विया। इंतिहा पसंदी सिंध में उनखे प्रोजेक्ट तव्हीं था कयो, ओचितो ओचितो इंतिहा पसंदी खे तई वठी था पोस्टूं रखणु शुरू कयो, सभु गॾिजी ज़िंदाबाद वाह जो कमु कयो अथनि, शानदार सलाम था पेश कयूं, वाड़े वाह हक़ जा पहलवान आहियो, ज़बरदस्त माण्हू आहियो, करियो करियो करियो। पोइ वरी उहो ओचितो जॾहिं असली रंग था ॾेखारीनि, पोइ तव्हांजो हट फेल थो वञे। हाणे तव्हांजो सम्झो था वञी कंहिं डॉक्टर अज़ीज़ तालपुर आहे, दरगाह फलाणी शरीफ़ जो मुतवली मिसाल, ऐं तव्हीं जो हुनखे ओचितो बनायो था वञी चेगुएरा या होगो शावेज़, पोइ वरी डॉक्टर अज़ीज़ ओचितो करे पंहिंजी दरगाह जी दुआ थो करे, तव्हीं चओ था हीउ फिरियो कोन, हीअ अॻु में ई दरगाह न चीनो, हाणे तव्हीं सोचो था ओचितो फिरी वियो, फलाणो माण्हू इनकलाबी हो ओचितो, सेक्युलर हो ओचितो, इनकलाब अची पियो, हू अॻु में ई जंहिं घस थियनि उहो न घस थियनि। तव्हां प्रोफाइल हाई करे वरी हाई एक्सपेक्टेशन्स था कयो त वड़ा मरण मारण लाइ तयारु हुआ। तंहिंजे करे मरण मारण लाइ हर कंहिंजी पंहिंजी लाइन आहे, लेट देम ट्रो एंड लेट देम फॉलो देयर ओन लाइन। तव्हांजी जेका लाइन आहे सिंध जी मल्टाए कल्चरल, मल्टाए एथनिक, प्लूरलिज़म वारी ऐं बर्दाश्त वारी, टॉलरेंस वारी, उनखे तव्हीं कंटिन्यू कयो। अमेरिका जा सवे सिंधी तव्हांजे लाइ कमु करणु चाहिनि था, सिंध लाइ, पाकिस्तान लाइ। सवे इंग्लैंड जा सिंधी कमु करणु चाहिनि था, उहे तव्हां सां गॾु आहिनि, उहे तव्हांखे मदद कंदा, उन्हनि जे लाइ ब्रिज बणिजंदासीं। असांजो ज़ुल्फ़कार साहिबु, असां गॾिजी ॿिया दोस्त जेके असां इहे प्रोग्राम ठाहियूं पिया, महमूद दायरी साहिब जो प्रोग्राम आहे। हिन साल वरी असां उते शाह लतीफ़ कल्चरल इंस्टीट्यूट जी दावत ते वरी वेंदासीं। असांजो गॾियल प्रोग्राम हिकिड़ो आहे यूरोप जे टूर जो, उहो यूरोप जे टूर ते वेंदासीं असीं गॾिजी, दायरी साहिबु, असीं आलेपुटो साहिबु, हिकु अधु ॿिया दोस्त, ऐं उते वेंदासीं। हींअर जर्मनी में असांखे दोस्तनि चयो आहे त उते अचो, कॉन्फ्रेंसिस था रखूं। UAE में, ऑस्ट्रेलिया जे दोस्तनि मूंखे चयो त अचो मार्च में, पर मूं चयोमांसि शॉर्ट नोटिस आहे। ऑस्ट्रेलिया में सिडनी में हिकिड़ो फेस्टिवल पियो थिए, मूं चयो एतिरो शॉर्ट नोटिस ते आउं कोन अची सघंदुसि, दोस्तनि जी महिरबानी, हुननि दावत ॾिनी। तीअं सॼी दुनिया में पाण वेंदासीं। उते सिंधी न्याणियुनि लाइ ख़ुशख़बरी आहे, दर्जने सिंधी आहिनि जेके चवनि था सिंधी न्याणी अचे, पहिरियां मर्द लाइ पहिरियां 3-4 ॾींहं, सिंधी न्याणी लाइ महीनो 2 उन्हनि खे असीं पंहिंजे घर में न्याणियुनि सां राईंदासीं, उन्हनि खे जॉब ॻोल्हे ॾियण में मदद कंदासीं। दाख़िला जंहिं यूनिवर्सिटी में उते जे आसपास कुझु कलाक उन्हनि खे हेल्प ॾींदासीं, उन्हनि खे जॉब ॻोल्हण में मदद थिए। मेरिटोरियस स्टूडेंट्स खे स्कॉलरशिप्स ॾींदासीं। हींअर भट्टी साहिबु अनाउंस कयो आहे, ॿिया दोस्त बि कनि था। उन्हनि सभिनी सां गॾिजी पाण हिकिड़ो अहिड़ो कल्चर ठाहींदासीं, सिंधियुनि जे पीस वारो, सिंधियुनि जे बर्दाश्त वारो, सिंधियुनि जे मल्टाए कल्चरल, मल्टाए रिलीजियस वेसाह वारो। पाण चऊं था आलम सभु आबाद करी, पंहिंजो उहो फार्मूलो आहे। तंहिंमें आलम सभु आबाद करण में अमेरिका बि आबाद रहे। हाणे हिते वेठो आहे न, हिते पाण चओ अमेरिका तबाह छो थिए? अमेरिका जी 38 करोड़ आबादी आहे, ऐं छो दुआ घुरां त अमेरिका तबाह थिए? अमेरिका जी का ग़लति पॉलिसी हुजे त वी शुड अपोज़ इट, पर अमेरिकी आवाम ज़बरदस्त माण्हू आहे। उहो अमेरिकन आवाम पीस लविंग आहे, प्यार कंदड़ आहे। दुनिया में वियतनाम ते हमले जे ख़िलाफ़ सभ खां वधीक मुज़ाहिरा किथे थिए? अमेरिका में। दुनिया में इराक ते हमले जे ख़िलाफ़ सभ खां वधीक मुज़ाहिरा किथे थिए? अमेरिका में।
सब खां पहिरीं रस्तम ते केरु था निकिरनि? अमेरिकी आवाम एॾो प्यारो अथव, यूरोप जो आवाम एॾो प्यारो अथव, इवन आम अरब जेको आहे बदू आहे उहो एॾो प्यारो अथव। उहे जेके हिकिड़ा अरब आहिनि ॿिया आहिनि उहे तमामु ॿिए क़िस्म जा आहिनि, जेके शहरनि में रहनि था, उन्हनि में हेजमोनी आहे, उन्हनि में आहे ॿियनि खां नफ़रत आहे, उहे सम्झंदा सुपीरियर ब्रीड आहिनि। आम जेको अरब आहे, आम इंडियन माण्हू एॾो प्यारो अथव। आम जेको हिंदू आहे उहो हीअ थोरी आहे जेको दिल्ली में माण्हू मारीनि, इहे त बीजेपी वारा आहिनि, इहे RSS वारा आहिनि जेके दिल्लीअ में मारीनि था वञी मुस्लमाननि खे ऐं मस्जिदुनि ते हमला था कनि। आम हिंदू ईअं थोरी अथव। मूं त बाय रोड ट्रेवल कयो आहे, दिल्ली खां मुंबई, दिल्ली खां आगरा, ऐं मुंबई खां गोवा वियो आहियां बाय रोड, पूना, लोनावला। उहो आम जेको हिंदू आहे, आम मुस्लिम आहे, उहे एॾा प्यारा आहिनि, उहे एॾा श्रीलंका जा जेके अथव तामिल ऐं सिनाली एॾा प्यारा। आम माण्हू एॾो बिठो अथव, एॾो प्यारो अथव। दुनिया में चंद बदकिरदार, वाहियात, एग्रेसिव, नस्ल परस्त माण्हुनि जे करे सभिनी जे बारे में राय ख़राबु कई। आम पंजाब में रहंदड़ आम पंजाबी केॾो प्यारो आहे, तव्हां विया ज़ुल्फ़कार वेंदो आहे। आम पंजाबी ज़ुल्फ़कार कीअं आहिनि? हीरो आहिनि आम पंजाबी। आम पश्तून वञे, पश्तून सभु इहे तालिबान थोरी अथव। आम पश्तून सां वञी मिलो तव्हांखे मर्दान में, तव्हांखे सवाबी में, तव्हां चारसदा में, पिशावर में। महिमान नवाज़, प्यार कंदड़, पंहिंजे खीसे मां जीअं सिंधी हारी पंहिंजे घर आयल महिमान खे पंहिंजे घर जा टपड़ खणी अची खाराए ॾींदो आहे। हिकिड़ो ॾोढो हूंदो आहे उहो बि अची खाराए ॾींदो आहे। ईअं आहिनि पश्तून, ईअं बलोच आहिनि, आम बलोच एॾा बेंगाली एॾा लविंग अथव। तंहिं करे सिंधियुनि खे इन जेको तव्हांखे ॿुधायो थो वञे न, हुन मां निकिरो। सिंधियुनि खे तव्हां थो ॿुधायो वञे सभु ठग आहिनि, ॿियनि मज़हबनि जा माण्हू सभु जेको इंसान दुश्मन आहिनि, ऐं रुॻो आउं सुठो आहियां, मुंहिंजो मज़हब सुठो आहे, मुंहिंजी ॿोली सुठी आहे, मुंहिंजी ॿोलीअ में बि वरी मुंहिंजो पाड़ो, मुंहिंजो राज भाग, मुंहिंजो ज़िलो सुठो आहे। इहा ग़लति, इहा मिथ आहे। दुनिया जा जेके 7 अरब माण्हू आहिनि, उन 7 अरब मां घटि में घटि 7.25 अरब माण्हू लाजवाब माण्हू अथव। उन्हनि लाजवाब माण्हुनि सां प्यारु करणु सिखो, सॼी दुनिया सां प्यारु कयो, पंहिंजे यूथ खे मेरिट ते आणो। ऐं आख़िर में वरी गुज़ारिश थो कयां, ॻाल्हि पूरी थो कयां, इंटरनेशनल माण्हू तव्हांजे दोदे दरिया ख़ान में का दिलचस्पी कोन आहे। अमेरिका वञी ॿुधाईंदो न त मंचर ढंढ वॾी आहे, बेअ भला आहिनि। माने अमेरिका कहिड़ी दिलचस्पी आहे, लंडन वारे खे बेअ भला आहिनि कोन्हनि। ऐं असां वटि जंहिंजी हुनर हाला में थींदो आहे, अजरक ते ठपा कारीगर हणंदा आहिनि, पोइ हीअ निकितियूं आहिनि, मूर्तियूं निकितियूं आहिनि, थर में जेको चिबड़नि जी भाॼी ठहंदी आहे। चिबड़नि जी भाॼी खे कहिड़ो इंट्रस्ट आहे कैनेडा वारनि खे। तंहिंजे करे असांखे डायरी सां वठी वियो असांखे हिकिड़ी होटल में, हुन वेठासीं मैक्सिकन खाधो, चटणियुनि ते असांजे दोस्तनि ॿुधाए पई चटणी हिनखे अलॻि प्लेट में कोन्ह कबो, इन ई थाली में चटणी ॿोड़े खाइबो आहे, पापड़ पे खाधासीं। त हाणे असां ॻाल्हि वरी ॾिसणी बसि ठहियो। हाणे असीं को मैक्सिको सां इन करे प्यारु थोरी करणु शुरू कंदासीं चटणी सुठी अथनि। मैक्सिको जा माण्हू साइंस में, लिटरेचर में, फिल्मुनि में, किताबनि में अॻियां हूंदा त प्यारु कंदासीं। जे चिबड़नि खां मंछर, बेअ इहे सभु फस्ट क्लास आहे, पलो जूशाई जो फलाणो लसी बसी सभु ज़बरदस्तु, पर सिंधी मेरिट ते अचे। सिंधी नौजवान CSS करे, सिविल जज थिए, बहितरीनु वकील थिए, बहितरीनु इंजीनियर थिए, आर्म्ड फोर्सिस में वञे, आर्मी में वञे, मेजर थिए। हींअर 9 ब्रिगेडियर सिंधी प्रोमोट थिया आहिनि, 9 ब्रिगेडियर। एट अ टाइम एयरफोर्स में वञे, मेरीन में वञे। सिंध जो माण्हू स्कॉलरशिप्स वठे, USAID जूं, चेवनिया स्कॉलरशिप, ASAID जूं, ॿाहिरि वञे, मेरिट ते अचे। छोकिरियुनि खे इक्वल स्टेटस न ॾियो। इक्वल स्टेटस इन करे जो जेको दॿियल माण्हू हूंदो आहे न, इक्वलिटी मां कमु कोन हलंदो, हू 100 सालनि खां दॿियल आहिनि। पंहिंजे घर में छोकिरनि खे 40% अहमियत ॾियो, छोकिरनि खे 60% ॾियो छोकिरियुनि खे, त जीअं हू आज़ादो थिए। ऐं जेके दॿियल आहिनि उनजो आज़ादो थिए। 50% मां कमु कोन हलंदो, छाकाणि उन्हनि खे क्रश कयो वियो आहे, कुचलियो वियो आहे। तंहिंजे करे घर जो पीउ वटि जेकॾहिं ॿारनि जी एजुकेशन लाइ 10,000 आहिनि त 4,000 पुट ते ख़र्चु करे, 6,000 धीअनि ते ख़र्चु करे, त जीअं उन्हनि जी जेका सदियुनि जी जेका उन्हनि जी रिकवरी थिए, उन्हनि जी जेको डिप्राइव कयो वियो आहे उहो मथे अचनि। ईंदड़ दौरु पंहिंजो अथव, पंहिंजा मुखालिफ़ सभु तबाह ऐं बर्बादु थी वेंदा। छाजे करे जो पाण सही ट्रैक ते आहियूं, पाण फोकस कयूं, पाण बैलेंस कयूं, पाण सही डायरेक्शन में वञूं पिया, पाण रुॻो ॼमी बीठा हुजूं। ईंदड़ दौरु पंहिंजो अथव, 1000 सां पाण आहे कोन, पाण इहो मुमकिन कोन्हे, टाइम मशीन कोन्हे। मूंखे यकीन अथव त 1000 सालनि खां पोइ जो ओचितो माण्हू मुड़ी जो ॾिसे, कंहिं नमूने वञी सघूं, मुड़ी ॾिसूं त वञ ही 2015-20 में सिंधी हीअं हुई, ऐं 2060-70 2080 में ही त ॿी सिंध थी वई, कंप्लीटली चेंज सिंध। ऐं उहा सिंध ॿी हूंदी, पाण सभु गॾिजी पंहिंजा बच्चा, पंहिंजा पड़ पोटा, पंहिंजी पड़ पोटियूं गॾिजी ठाहियूं। थैंक यू वेरी मच।